रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन ताहिरीन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अमल से बनती है जिंदगी, जन्नत भी जहन्नम भी। ये खाकी अपनी फितरत में न नूरी है न नारी। से तो वे ही विञाया जे कतन संदानी। ऐट आडो नाई भूरी भूरी सी कंध खणंदी की उते अगण अजीबन जे। दरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्ली मालूमिन लक दाइमन अबदा। मोहतरम दोस्तों, जै भी दरूद पढ़िया थोड़ो वेझाती अचो। कुरान शरीफ जी आयत चंगी तरह समझनी। जेके बच्चे आयो लगे तो सब शौकीन आयो, सब सुरी अचो, थोड़ो चुरपुर कयो। इन चुरपुर में बरकत ऐं रहमत आहे, हरकत में बरकत आहे। हिकड़ी दा हिते वेही वेही माण्हू थोड़ो उथवे कंदो आहे न त उन में दिमाग़ खुली वेंदो आहे। मां कुरान शरीफ जी हिकड़ी आयत तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे, इन करे जो नबी करीम जी सुन्नत आहे हिन महीने में रोज़े जे बारे में ज़रूर ॿुधाईंदा। उन सुन्नत ते अमल कंदे मां रोज़े वारी आयत तिलावत कई आहे। पर उन खां अॻु में हिकड़ी ॻाल्हि समझो, शीशा सब हिक जहिड़ा आहिनि। अब शीशी जंहिंमें शरबत भरबी आहे, शीशी सब हिक जहिड़ियूं, शीशियूं सब हिक जहिड़ियूं। छा माना? शाबान, रजब, जुल्काद, जुलहज, रमजान वगैरह वगैरह सब महीना हिक जहिड़ा, कोई फर्क कोन्हे। शीशी एक जड़ी आ, जड़ी रात रमजान जी जड़ी रात अज आहे, जेड़ो ॾींहुं उन जो उन रमजान जो तेड़ो ॾींहुं अज शाबान जो भी आहे। ॾींहुं रात अल्लाह जी ज़मीन आसमान में कोई फर्क कोन्हे, उहा सागी जहिड़ी शय आहे। पर शीशी में जेकॾहिं का शय पवंदी आहे उन सां उन जी रक़म ठहंदी आहे। जेकॾहिं शीशीअ में माखी पयल आहे त उन जी रक़म पंहिंजी आहे, शरबत पयल आहे त उन जी रक़म पंहिंजी आहे, पानी पयल आहे शीशी में त उन जी रक़म, त अंदर छा पयल आहे उन जी मामलो उन सां ठहंदो आहे। त रमज़ान जे महीने जी शीशी त सागी आहे,
पर इनमें शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन, इन महीने में कुरान अची वियो। इन करे 11 महीनन खां इन जो शान मथे थी वियो जो इन में कलामुल्लाह जी ज़ात लथी ऐं असां तव्हां के सूखड़ी थी। गाल समझो थोड़ी तवज्जो से। रब जो कलाम मामूली शय न आहे। ही कलाम जे महीने में लथो वो महीनो शान वारो, जै रात में लथो चो उहा रात भी लैलतुल क़दर शान वारी। रातियों तो सब रातियों, पर जंहिंमें कलामुल्लाह लथो चो उहा क़दर वारी रात आ। ऐं जंहिं ज़ात में कलामुल्लाह लथो चो उहो सोहणे मोहम्मद जी ज़ात भी शान वारी। छो त ही जो शान वारो, अब हिन जो शान तमाम वॾो आहे। केॾो वॾो आहे? फरमाऊं लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअम मुतसद्दिअम मिन ख़शियतिल्लाह। ही कुरान जेकॾहिं जबल ते लहे त केॾो भी मज़बूत छो न हुजे, पर झुकी पवंदो, टुकड़ा टुकड़ा थी वेंदो। कलामुल्लाह जो शान जलाल जो अञा मथे। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। ये अल्लाह जो ज़िक्र ईंदो त शैतान भॼंदो। ॻाल्हि समझो थोरी तवज्जो सां मसलो समझो त मुंहिंजा सोना ही कुरान उहो कलाम आहे। वलौ अन्न कुरानन सुयरत बिहिल जिबाल औ कुत्तिअत बिहिल अर्ज़ औ कुल्लिम बिहिल मौता बलिल्लाहिल अम्रु जमीआ। रब तो फरमाए हिन कुरान में एडो पावर आ जो जमीन ते पड़जे त जमीन डरी पौंदी, जबल ते पड़जे त जबल जरा जरा, मुर्दे ते पड़जे त मुर्दो जिंदा। कहीं जबल के हलाइणो पवंदो त कुरान जी पावर में इहा शइ बि आहे त जबल घुमण भी थी वेंदो। ये छा में लिखियल आहे? आयत में कुरान शरीफ जी हिन जो पावर एडो आहे। इन करे दोस्तो ही जलाल आहे। ता में कोड़ो डाडो मुड़स आहे आदिलपुर में या घोटकीअ में जेको लोह गरम थियल हुजे, सफ़ा गाढ़ो लाल थियल, वो हथ ते खणी वञे। अब खणी वञे बगैर चमटे जे बगैर कैसे जे हथ ते खण तू लो ॾिसो। गाढ़ो थियल लोह बाह में जलाल कोई नथो खणी सके, पर इन लोह जे टुकड़े के पानी में विझंदासे त पोइ छा थींदो? ज़ोर सां डरी वेंदो। हाणे ॿार भी खणंदो। रब से फरमाओ मुंहिंजो कलाम जलाल हो, वॾो वज़नी हो। हिन जो ॿार जबल भी झले न पिया सघनि, पर असां सोहणे मोहम्मद के पाणीअ खां वधीक नरम ठाहियो हुअसीं। लिनतलहुम वलौ कुंत फज़्ज़न गलीज़ल क़ल्बि लनफ़ज़्ज़ू मिन हौलिक। ऐं सोना तोखे ॾाढो नरम ठाहियो आहे, ॾाढो रहमत वारो ठाहियो आहे, ॾाढो करीम नबी बनायो आहे। हे जलाल असां तुझे जमाल में थधो था कयूं। रब जो कलाम नबीअ जे सीने में आणे चो हिन खे थधो करे अहिड़ो ठारे ॾिनई जो अॼु तो जो नंढड़ो भी याद करे त मुंहिंजो नंढड़ो भी याद करे। रब जो कलाम केरु थो चले सघे? ए नबीअ जो कमाल आहे, पाणीअ खां वधीक नरम आहे जो अहिड़े जलाल खे जमाल में थधो करे छॾियईं। दोस्तो इन कुरान शरीफ जे करे जो सोहणो करीम कुरान न आयो हो त मोहम्मद बिन अब्दुल्लाह हुयो, पर जॾहिं सोहणे ते कुरान लथो त मोहम्मद रसूलुल्लाह थी वियो। अब यो कुरान जो कमाल छाजो? इन करे यारो
ही कुरान न हुजे हा त न असांखे जिंदगी जो कोई मज़ो न अचे हा। बदअमनी बुराई सॼी दुनिया खे वकोड़े वई, ही कुरान सफ़ाई कई अथवे। हे कानून पोथा ठाहिनि हिन खे ॾिसी, न त अॻ में वॾो अंधेरो हो ऐं अॼु बि अंधेरो जिते कुरान न आहे। परे खां तव्हां वेही हिते ॾिसो था, अमेरिका जे शहर मेक्सिको जे भिक में हिकिड़ी ॿी रियासत आहे। उन रियासत जे लाइ मूंखे ॿुधायो ऐं सभिनी लिखियो आहे, उते साइन बोर्ड लॻल आहिनि, वॾा वॾा बोर्ड लॻल, उन ते लिखियल आहे त खीसे में $2-3 हुजने, न त तव्हांखे गोली हणी मारे वेंदा। माना कोई बुखियो ईंदो तोखे चवंदो पैसा ॾे, तूं चवंदे मां वटि कोन्हनि त हणंदी गोली। 2-3 हूंदे ई त पंहिंजी जान बचंदा। एॾी बदअमनी आहे। हे कुरान जे कानून में पावर आहे। अॼु अमेरिका में 3 मिनट बिजली फेल थिए थी, 300 कारां चोरी थी थियूं वञनि, पर जाते कुरान जो निज़ाम हो, हज़रत उमर साईं 10 साल गवर्नमेंट हलाए। जुमे जे ॾींहुं मथे ते हथ रखी फरमां पुट हितां मदीने शरीफ मां हिकिड़ी औरत सींगारी, ओ हितां मथे खां वठी नहन ताईं उनखे ज़ेवर विझो, चूड़ियूं पाज़ेब सभु कुझु विझो, सोन जा हीरा जवाहिर पाराए इन माईअ खे तो मोकिलियो। सुना यमन जो शहर आहे, प्यादल अकेली वञे सुना शहर ताईं। कंहिं गुंडे बुरी निगाह सां ॾिठो त मां उमर इस्तीफ़ा ॾींदुसि। कुरान जो अहिड़ो निज़ाम हलायो अथव जो काथे मुजरिम तव्हांखे न मिलंदो। अबा ही कुरान में कमाल आहे। असां रूबरू परे हुन खां ऐं दुनिया हिन खां ख़ाइफ़ आहे त मुसलमान वटि वॾी वॾी शइ आहे, इहा आई त असां बची कोन सघंदासीं। रेडली मुसलमान थी तालिबान में, तालिबान ख़त्म थी वियो आहे, तालिबान अचनि था। तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधायां त तालिबान अचनि था, 70% इलाइक़े ते तालिबान जो कब्ज़ो थी वियो आहे। अचनि था, अमेरिका ज़लील थी निकिरे थो, सभई तबसरो कनि था। 6 महीननि जे अंदरि वेंदो हलियो, साल 6 महीननि में ट्रपड़ खणंदो, अहिड़ो ज़लील थींदो जो दुनिया ॾिसंदसि। छो मुसलमान थी? चयो त मां जवान औरत कुरान जा हाफ़िज़ मुंहिंजे साम्हूं, नौजवान बग़ैर शादीशुदा जे मजाल न है जो मुंहिंजे मथां बुरी निगाह रात जो भी विझनि। अहिड़ो निज़ाम ॾिसी आई आहियां जंहिंमें बीबी मरियम खे इज़त मिले, ईअं मूंखे बि इज़त ॾिनी वई। मां कलमो पढ़ी मुसलमान थी थियां त कलामुल्लाह सचो किताब आहे। शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल कुरान, यो कुरान तव्हांखे सुखड़ी मिलियो रमज़ान में, तव्हां सभई कुरान पढ़ी मोमिन बणिजी वियो। अब ईमान कंहिं सेखारियो? हिन सेखारियो। हे न हुजे त असांखे ख़बर ई न हुजे ईमान जी। ईमान छा चइबो आहे? अलाह से ईमान वारनि सां ॻाल्हाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो। यो तर्जुमो मां ग़लत तो कयां, मौलवी सब ईअं कंदा आहिनि। या अय्युहल्लज़ीना आमनू जी तर्जुमो कंदा आहिनि ए ईमान वारो, यो तर्जुमो ग़लत। छो त इहो तर्जुमो आहे या अय्युहल्लज़ी या अय्युहल मोमिनून जो। जेकॾहिं कुरान में ईअं हुजे या अय्युहल मोमिनून त पोइ इहो तर्जुमो थियो ए ईमान वारो। पर इहो न आहे, जुमिलो फैलियो आहे, जुमिलो फैलियो आंदो अथसि। ए उहे माण्हू जन ईमान आंदो आहे, इहो सही तर्जुमो। ए उहे माण्हू जन, ईअं छो थो बदलाए करे हीअं करे ॻाल्हाए छो थो? चए थो इन में वॾो राज़ आहे। उहो राज़ इहो आहे त ईमान पुराणो थींदो आहे,
दुनिया जहान जी कचहरियों बुधी 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 माल जो दौलत जो दिमाग में गालियों अची वेंदियूं ईमान ढकिजी वेंदो या अय्युहल्लज़ीना आमनू जी माना या है त जंहिंजो ईमान छो त जुमलो फेलिए में तजद्दुद हूंदो आहे नवाण हूंदी आहे तरफ से तो फरमाए ऐ उहे मोमिनो जेके हेड़न कचहरन में वेही पंहिंजो ईमान बार बार ताज़ो करण वारा आयो जो त नबी साईं फरमायो जद्दिदू ईमानकुम बिकलिमतिल इखलास ईमान पुराणो थींदो थवे उनखे नवे करण जे लाइ कलमो घणो पढ़ंदा कयो ओ इन्हीअ खे सड़े ईमान छाके चइबो आहे डिघी ॻाल्हि कोन थो कयां सवलो मसलो तो समझा जेके पढ़ियल लिखियल आहिनि उहे मूंखे थोरो जवाब ॾियनि ज़ीरो छाके चइबो आहे बुढ़ी छाके चइबो आहे ज़ोर सां इहो लफ़्ज़ त ॼट बि सम्झे बुढ़ीअ जी माना ज़ीरो जी माना कुछ भी ना ज़ीरो अकेलो आहे त कुछ भी नहीं बुढ़ी अकेली आहे त पर जेकॾहिं हिक जे पासे में बीहंदी त पोइ इहो हिकु न बल्कि 10 आहे चे तो पियो ज़ीरो अकेलो थियो त कुछ भी नहीं पर ज़ीरो जेकॾहिं हिक जे पासे में आयो ईमान जी माना इहा आहे त माण्हू कुछ भी नहीं ज़ीरो आहे पर जेकॾहिं अल्लाह हिक जे वेझो थियो त 10 जो पावर वारो आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह से चयो वञ फिरौन ॾे किसो कुरान में लिखियल आहे तवज्जो कजो थोरो वञ मूसा अलैहिस्सलाम ॾे इज़हब इला फिरऔन मूसा अलैहिस्सलाम के चई फिरौन ॾे वञ इज़हब इला फिरऔन इन्नहु तगा उन वॾी सरकशी कई आहे चवे थो अना रब्बुकुमुल आला अब ट्रम्प वॾो हरामी आहे पर तबी ईअं नथो चए त मां अलाह खां वॾो चवे थो मोदी उन खां वधीक वॾो हरामी आहे मुसलमान जो दुश्मन अल्लाह रसूल जो दुश्मन वॾो अखबसुल खबाइस आहे पर तबी ईअं नथो चए त मां ख़ुदा आहियां फिरौन माना अहिड़ो हरामी हो जेको चइबो त मां रब आहियां बाबा सभ खां वॾो रब मां मूसा जंहिं रब जो हूंदो उहो नंढड़ो आहे मां उन खां बि वॾो समझो था ॻाल्हि समझो थोरी तवज्जो सां अल्लाह से मूसा अलैहिस्सलाम के चयो वञ फिरौन ॾे त मूसा अलैहिस्सलाम डिॼी वियो इंसानियत नबीअ में भी हूंदी आहे जैसे उन कमीने जो मां खून करे आयो अब मूसा अलैहिस्सलाम मुक हई ही त हिकिड़ो फिरौनी मरी पियो जेको फिरौन जो माइटो सही हिकु त मां उन जो खून करे आयो ॿियो मां उन जे घर में रहियो मां उन हरामी सां ॻाल्हाए बि न सघां अहिड़ो भला आहे 10 जल्लाद उन जे अॻियां बीठा हूंदा आहिनि हीअं इशारो छड़ो कंदो आहे त सिर मूसा अलैहिस्सलाम दुआ थो घुरे रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ्क़हू क़ौली वजअल ली वज़ीरम मिन अहली हारून अखी ॻाल्हि समझो था अल्लाह अहिड़े ज़ालिम ॾे मोकिले थो त भला सीनो त खोल मुंहिंजो को दिलि थियां मुझी ज़बान भी खोल त मां चङी तरह तो जी ॻाल्हि समझाए छॾां ऐं अकेलो न वेंदो मां मुंहिंजे अधे खे भी शरीक कर नबूअत में त ॿ ॼणा गॾिजी वञूं हारून खे भी नबूअत ॾे अल्लाह से फरमा सब कबूल कयम पोइ बि चए पियो साईं वॾो हरामी आहे छा कंदुमि मां उते त अल्लाह से छा थो चवे फरमाऊं तूं अकेलो हुई त अकेलो हुई पर हाणे तो जो हथ मां रब सां मिलियल आहे मां हिक सां आहीं तंहिंजे करे तूं घबरा न इन्नी अस्मउ व अरा मां ॿुधंदुसि बि सही तोखे रहमत जी निगाह सां ॾिसंदुसि बि सही जेको मां हिक जे पासे में हुजे केर थींदो आहे फिरौन जो तो जो वार विंगो करे मां जो वेठो आहियां तूं वञ खूब ॻाल्हा मां पोयों तुंहिंजे ताक़त में मौजूद ईमान इन के चइबो अब ॻाल्हि समझो तुरी तवज्जो सां इब्राहिम अलैहिस्सलाम जो किसो ॿुधो थे मां थोड़ो याद करा ईमान ताज़ो कया
इब्राहिम अलैहिस्सलाम के चऊं सही बाहि बारी तन तां जे ला पाण सिंधीअ में भी चवंदा आहियूं यार फलाणे मां जे खिलाफ बाहि बारी छड़ी चवंदा हो न ओ इहा उहा बाहि अथव ओॾो जो लफ़्ज़ हलियो आहे जेकी सॼी दुनिया में घुमे थो समझो था इब्राहिम अलैहिस्सलाम के चऊं सही बाहि भरी वई थी मैलन ताईं बाहि आ इब्राहिम अलैहिस्सलाम खिली करे चयो मां त कुछ भी न आहियां पर हिक सां आहियां बाहि बारण वारा मुंहिंजा दुश्मन आहिनि बाहि में गर्मी विझण वारो मुंहिंजो दोस्त आहे जंहिं खलील बनायो आहे मूंखे छा कंदा मां हिक सां गॾु आहियां हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु ॾिठई त ही हरामी अंदर जाते हुजूर सां गॾु लिको वेठो हो न गारे सौर में ॾिठई त हे कमीना अची मथों बीठा अब वो बदमाश अची छोड़ो हेठ नजर कन त हुजूर के भी ॾिसन हज़रत अबू बकर अंदरों ॾिसे पियो उन्हनि जा पेर हुजूर जन खे चई सही हे त चंद्रा अची वया भजण जो रस्तो भी कोन्हे भजण जो रस्तो भी हेरो दगार बंदा सजी हे त अची वया हुजूर जन फरमाओ ला तहज़न इन्नल्लाह मअना ऐ अबू बकर गम न खा उन हिक सां गॾु हूं जंहिंखे अखियूं ॾिसी न सघंदियूं जंहिंखे अखियूं ॾिसी उन उहो जो गॾु हुजे हिक जंहिंखे अखि ॾिसी न सघे उन सां गॾु वेठा आहिनि तूं घबरा न ॻाल्हि सम्झो था इहो आहे ईमान फरमाऊं ईमान खे नओं करे समझ त तोखे वॾी ड्यूटी ॾिनी थम वॾो ऑर्डर मिलियो थी रमजान जा रोजा लिखजी वया थी या ड्यूटी पूरी कर मां पघार जा सब दरवाजा खोली हिकड़ी गाल समझो तवज्जो सां समझो हवा हिकड़े हमरा के 10 लखन जी ड्यूटी मिली त महीने में पघार तनख्वाह तो जी 10 लाख हिकड़े डी वयो कमाए सजो डी शाम ताईं कमाए मोटी आयो पघार में भरजी कपड़ा लाथई अंदर वयो तड़ करण घरवारी खीसन के हथ छो त अम्मा सौजींदी आहे संभालींदी आहे पेट ऐं घरवारियूं संभालींदी पर वणंदियूं बि उहे आहिनि जेका खीसा पटनि अम्मा कोन वणंदी जेका पंहिंजो पेट लाड़े बि तोखे खाराईंदी ही तूं मखियूं उॾारण जहिड़ो बि न हुए मत सॼी राति तुंहिंजे मथां वेठी हूंदी उहा विसरी वई बाक़ी हाणे प्यारी उहा आहे घरवारी खीसे खे हथ ॾिठई त कुझु बि कोन्हे बे डी हते वरी पघ जी मोटी आयो वरी ॾिठई त खीसे में कुझु कोन्हे चवंदो आहे मूंखे 10 लखन जी नौकरी आहे अरे हफ़्तो खन थियो नेठ फाटी पई ते चवंदो आहे त मूंखे 10 लखन जी नौकरी आहे खीसे में त रुपयो ई कोन थी त हिन चरी तोखे ख़बर कोन्हे मां डेली वेजिस ते असे कच्ची नौकरी हुंदी आहे डेली वेजिस माना रोजानो जी तनख्वाह वारी नौकरी या त कच्ची नौकरी आहे या पक्की थोड़ी आहे मजदूर के मिलंदी आहे रोज जंहिंजी नौकरी पक्की हुंदी आहे उनखे कॾहिं मिलंदी पघार जोर सां ओ यो मसला ड्यूटी पूरी कंदो महीनो उन जो आहे हाली कोन मिलंदो ए तव्हां रोजा रखंदो हाली तव्हां जो बंगलो कोन रहंदो नमाज पढ़ंदो खीसे में पैसा कोन अची वेंदा हाँ कॾहिं कॾहिं ॾींदो बि आहे वो असांखे ॾींदो आहे तव्हांखे अलाए ॾे अलाए न ॾे असांखे दीनी कम करण ते कुछ माल भी मिली वेंदो न वो वरी ही आहे त देग बचंदी आहे न फिर हाय भी पोआ हाली चाचे वडे खे चखाए भी आहे त चाचा ॾिस त चांवर मजेदार थिया आहिनि चाचो भी खाईंदो अञा पो हाली चखे थो ॻाल्हि सम्झंदा लूण मिर्चा चखे थो ॻाल्हि सम्झो असां लूण मिर्च चखण वारा चाचा आहियूं बाक़ी मसलो अञा सभई अॻिते हली खाईंदासीं ॻाल्हि सम्झो था अलाए मसलो अॻिते पियो आहे ड्यूटी पूरी थींदी मसलो पोइ खुलंदो हिन उनखे ज़ाल खे चयो चरी हफ़्ते में मूंखे पघार मिलंदी महीनो पूरो थींदो थेलो पैसनि जो भरे ईंदो तूं घबरा न मूंखे पक्को ऑर्डर मूंखे पक्को ऑर्डर आहे मुंहिंजो ऑर्डर कचो कोन्हे मुंहिंजो पक्को ऑर्डर आहे मां जॉइन कई आहे नौकरी मुंहिंजी आईडियूं खुली वयूं सभु ॻाल्हि पन थी वई आहे तूं परेशान न हाणे सभु घर में सुख ॾिसंदे त ईअं ई सभु मसलो हिते जन खे पक्का है हिन ऑर्डर ते
तो ईमान वारे के पक्का अब हे आर्डर इन जो कचो दुनिया जा आर्डर गलत थींदा पर कलामुल्लाह गलत ज़ालिकल किताबुल ला रैब फी वमन अस्दक़ु मिनल्लाहि क़ीला रब फरमाओ मुझे कौल खां वधीक ॿियो कंहिंजो कौल सचो आहे मुझो वाइदो आहे इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला फरमाओ तू ड्यूटी पूरी कंदो वेंदे अखियूं ॿूटींदे हेॾों 8 ही दरवाजा जन्नत जा खुली ड्यूटी तो पूरी कर ओ केड़ी कड़ा ड्यूटी पूरी कंदा रमजान शरीफ हिकड़ो पहिरियों रोज़ो ॿियो आखिरी टियों 27 माण्हुनि अलाह सां बि ठगीअ जो मसलो ठाहियो अथव हिकिड़े कराची में हिकिड़े खां पुछां पियो हे शइ असली आहे त मूंखे चई ख़ुदा जो कसम आहे मौलवी हे 2 नंबर माना ॿियो नंबर शइ न आहे हे ॿियो नंबर जे मौलवी सम्झे त हे पहिरियों नंबर आहे अजय माखे वरी बे पोयों सियाणो मां सां गॾु उन चयो मौलवी साहब ए पहिरियों नंबर चए थो ॿियो नंबर न आहे कसम सही थो गणे त वाकई ॿियो नंबर न आहे पर अथी चौथों नंबर शइ मथा तू पहिरियों नंबर ते वञे हे अलाह सां बि ठगी सम्झो था हे सॼो मिलावट जो जान हले जंहिंसां बि चओ हिकिड़ियूं ॻाल्हियूं ठाहे रखियूं त ओ हेॾो संदड़ा ईंदो मैं के गम के खीर चाड़े वॾो ओ ठाहे ओ चवंदो ख़ुदा जो कसम आहे साईं हिनखे ॾिस माल अहिड़ो थी फर्स्ट क्लास चलो खीर ही खीर आहे ओ निकिरंदो पहिरें ॾींहुं बाक़ी पे यादि हुजे ऐं माण्हुनि बि रोज़ो पहिरियों ऐं आख़िरी ॿियो 27 या जुमे जुमे जो मज़ा अलाह ईअं राज़ी थी वेंदो न मुंहिंजा साईं हाणे ओ थंभन जो ज़मानो अची वियो आहे ड्यूटी ते वञनि था न मास्टर ॾकदा वञनि था अड़े थंभ वारो अची त न वियो हिते त वरी ठही था वञनि पर हो मथियों त ईअं कोन ठहंदो ॻाल्हि सम्झो था न तंहिंजे करे दोस्तो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ उहे माण्हू हो जन ईमान आंदो आहे ईमान खे ताज़ो रखियो अथवे कुतिब अलैकुमुस सियाम लिखियो वियो आहे तव्हांजे मथां रोज़ो छा लिखियो वियो आहे लिखियो वियो आहे ईअं नथो चए त मां लिखियो त मां ईअं छो तो बदलाए वञे ॻाल्हि इहो मौलवियुनि खां पुछिजो त ईअं छो कए मां न ॿुधाईंदुसि तव्हांखे सम्झे थोरो सम्झी माना कोशिशि कंदव जस्तजू कंदव मज़ो ईंदो क़ुरान शरीफ़ सम्झण जो सम्झे त इन ॻाल्हि खे बदलाए छो त ईअं छो न चए कतबल्लाहु अलैकुम सियाम तव्हांजे मथां अलाह रोज़ो लिखी छॾियो आहे लिखियो आहे ईअं न पाण खे ज़ाहिर नथो करे कुतिब अलैकुम सियाम रोज़ो लिखजी वियो आहे ऐं मोमिनो तव्हांजे मथां लिखजी वियो आहे मजहूर सां थो ॿुधाए माना फाइल ख़बर कोन्हे कंहिं लिखियो आहे इहो पाण खे ज़ाहिर कोन थो करे सम्झो था इहो बि कमाल आहे क़ुरान शरीफ़ जो हिकु हिकु लफ़्ज़ कमाल साईं असां ते त रोज़ो लिखजी वियो रब तूं पाण ते छा लिखियो आहे त रब साईं फरमाओ कतब अला नफ्सिहिर रहमा मां पाण पंहिंजे मथां रहमत लिखी छॾी आहे त मां जेके रोज़ो रखंदा मां रहमत जा दरवाज़ा खोले छॾी समझो ओ यो मसलो समझो अॻिते सियाम रोज़ो सोम जी माना हेॾे ॾिसो अलाह जो कुर्ब कीअं मिलंदो अलाह उन हिक जे वेझो सीरो कीअं थींदो असां सीरा उन हिक जे वेझो कीअं थियो ते तो रोज़े सां वेझो कीअं अब अलाह मानी खाईंदो मतां कुंड में खाईंदो हुजे तव्हां ॾिठो आहे हेॾे हेॾे ॿुधो 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 तवजी सां हिन क़ुरान में लिखियो अथसि हुव युतइमु वला युतअमु रब फरमाओ नबी वली पीर पैगंबर अली साईं भी मानी खाईंदो नबी साईं भी मानी खाईंदो गुलाम हुसैन शाह आशिक शाह फलाणो शाह सब मानी खाईंदा पर रब जी ज़ात खाइण खां ऐं रोज़े वारो बि ॾींहं में खाइण खां ॾिसो तव्हां बि पाक थी वियो खाइण खां उहो पाक त तव्हां बि वो पीअण खां त तूं बि पाक थी वहीं रोज़े में तूं पीअण खां पाक लन यतखिज़ साहिबतम वला वलदा ॿुधो रब कुरान में फरमायो उन रब
न घरवारी धारी आहे न घरवारी रखंदो आ न औलाद अथस रोजे वारो घरवारी मुड़स खां मुड़स घरवारी खां रोजे में चो वेझे थियण खां तॾहिं त रोज़ो रहंदो न त माना जेके अलाह वारी ॻाल्हियूं तो में आयूं त तूं हिक जे वेझो थी वए न ऐं ॿी ॻाल्हि सम्झो हेॾे बस आख़िरी ॻाल्हि मुंहिंजी सम्झो अबा सॼी दुनिया में हिकिड़ो उसूल आहे केड़ो कम करण ते उनके पघार मिलंदी मजदूरी मिलंदी जॾहिं कम कंदो न कम कंदो त मिलंदो न कम न करण ते पघार मिलंदी जोर सां को न को कम करणो पवंदो पोइ पघार रब जो मामलो वरी अजीब आहे रमज़ान शरीफ़ में चए थो पियो कम करणो न आहे छड़ो न कर मानी न खा पानी न पी घरवारी जे वेझो ये नियत सां त मां रब जो कुर्ब हासिल कयां थो ये कम न कंदुसि खाइण जो कम भी पीअण जो कम भी ऐं घरवारी जे वेझे थियण जो कम भी माना कम न करण ते अजर ॾियण इहो अलाह जे हथ में आहे ॿियो कोई भी दुनिया में न करण ते पघार कोन ॾींदो आहे रब थो फरमा मुंहिंजो शान निरालो आहे जो मां करण ते नमाज़ त पढ़ण ते ॾियां पर रोज़े में वरी न करण ते भी सवाब न समझो यो अल्लाह जो शान बाकी सब चवंदा कुछ कम कर त ॾियां कम न कंदे तो कुछ न मिलंदो अल्लाह चए तो न करण ते मां ही ॾींदो हां ॿियो कोई न ॾींदो त रमज़ान एड़ी अजीब शइ आहे जो कम नाहे करणो पर सवाब कमाइणो थोड़ी तकलीफ़ ईंदी नफ्स के थोड़ो माटो अचे तो त खाधो पीतो ये वरी तफसील थी वेंदी वडी बहरहाल अल्लाह ताला फरमा लअल्लकुम तत्तकून रोज़ा तव्हां ते भी आहिन तव्हां का अगवारन ते भी आहिन हिन करे रखा थम ताजो तू बचण सिखे मां पुछां तो जेकने मदरसा न होजन त ये गालियूं तव्हां के केर बुधाईंदा आई सजी दुनिया मदरसन के खिलाफ थी बिठी इन्हनि का पुछो चंडरो तव्हां जो जनाज़ो नमाज ही शादियूं गमियूं हे जेकने कुरान वारा न होजन त काडे वेंदो ए गरीब तडे ते वेही 5-6 हज़ार रुपए जी पगार ते वेठा पढ़ान आज 5-6 हज़ार में तू घर ताला ॾेखार ए रब जी मेहरबानियां युरीदून लियुत्फिउ नूर अल्लाहि बिअफवाहिहिम वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करिहल काफिरून रब तो फरमाए हिन जी रोशनी के बंद करण वारो कोई ॾायो ही ना है क़यामत ताईं जो कुरान चमकंदो रहंदो मदरसा हलंदा मदरसा इमरान पंहिंजो पुराने पर्दा देखे उठाए जे भी मदरसो बंद न थींदो रूस में मौलवी कुठूं कुरान साड़ियां 70 साल पर असांजो मौलवी साहब हिकिड़ो वियो उन मूंखे पाण ॿुधायो चए मौलाना असांजो वियासीं त हज़ारे हाफ़िज़ निकिरी आया मां पुछो त हे कीअं भेण जैसे वेंदासीं काठियूं करण जंग में छोकरा भी हलदा हाफ़िज़ वॾो उहो भी काठियूं करण हलदो पैसा उनके पाड़े वारा ॾींदा हा कुंड में पोइ काठियूं करण जे बहाने ते वो गार हूंदी जंगल में काठियुनि जी भरी भरी हर एक नंढो नंढो छोकरो ठाहींदो सॼे से शाम जो खणंदासीं हाली उस्ताद वटि गार में सॼो कुरान यादि करे आयासीं वो मदरसो हिन जो नालो त न आहे वो त सीनन में पयल आहे कुरान त कंहिं कुंड में वेही बि असां पढ़ाए वेंदा पोइ तूं छा करे हाणे हे ख़त्म थोरे थींदो अॼु बि रूस में मदरसा मस्जिद वरी कोई तो दुआ कयो अल्लाह से मुझे हाजिरी कबूल फरमाए मौलाना अब्दुल करीम साहब हिते कारी अब्दुल करीम साहब तव्हां जी खिदमत करे रहियो आहे इन कुन नंढड़े मदरसे में रोज़ानो 1-2 हाफ़िज़ करे थो वञे वॾो मेहनती माण्हू आहे मुख़लिस माण्हू आहे इख़लास सां बेचारो इन सादे सूदे अंदाज में कम करे रहियो आहे सब दोस्त उन सां तावन भी कयो मदद भी कयो मदरसन जी खिदमत कयो इहो अजर आहे जेके तव्हां जा पैसा असांजा कुरान में लगी विया इहे कम जा ठही विया रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम रब्बिग़फिर वरहम व अंत खैरुर राहिमीन अल्लाहुम्मा नस्अलुकल हुदा वत्तुक़ा वल अफ़ाफ़ वल ग़िना नस्अलुका इल्मन नाफ़िअन क़ल्बन ख़ाशिअन रिज़्क़न वासिअन शिफ़ाअन मिन कुल्लि दा ऐ अल्लाह मदरसन मस्जिदन जी हिफ़ाज़त फरमा तमाम मुसलमानन जी हिफ़ाज़त फरमा पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा अल्लाह मोदी है ट्रंप जे घणी शरारतन खां असां के महफूज रख
पंहिंजो फज़लो करम फरमा असांजे हुकुमराननि खे हिदायत अता फरमा हिदायत ना है मंजूर त रबो हिदायत वारा हुकुमरान अता फरमा पंहिंजो फज़ल करम फरमा ऐ अल्लाह असांजे सभिनी जे बचड़नि खे क़ुरान वारो बना ऐ अल्लाह जन बचड़नि हिफ्ज़ कयो आहे अल्लाह उन्हनि खे वधीक पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा वधीक क़ुरान समझण जी तौफ़ीक़ अता फरमा बीमारनि खे शिफ़ा अता फरमा जन तावन कयो आहे दोस्तनि ख़ैर में शिरकत कई आहे अल्लाह उन्हनि जे वॾड़नि खे माफ़ी अता फरमा पंहिंजो फज़ल फरमा उन्हनि जे ख़ैर खे क़बूल फरमा।